الذكر إنا له لحافظون صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده أجمعين. مجازي دوستوں मेरे मस्जिद सामी हजरत अल्लाह ताला जा ई करम है जो चंद साल अॻु रे आबाद इलाक़ो जंहिंखे अल्लाह ताला आबाद फरमायो पहिरियां मुबारकबाद ॾींदुसि सेठ आचर अहमदा खे जंहिं हिन पाड़े जे लाइ हिन मस्जिद जे प्लाट खे वक़्फ़ कयो। मस्जिदों ये अल्लाह जा घर चवणाईंदियूं आहिनि। हिन मस्जिदुनि जी मां मके था कया जितां शुरू थी पर पूरी कायनात जो वजूद मके खां शुरू थियो। समुंड मां पहिरियों ॿेट मके जो ठहियो। इन्हें अल्लाह फरमाया कि इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारक। पहिरियों घर जेको माण्हुनि जे इबादत जे लाइ ठाहियो वियो वो मके बरकत वारे शहर इन्हें मके के उम्मुल कुरा भी चवंदा आहिनि। उम्मुल कुरा माना कायनात में जेके भी शहर आहिनि ॻोठ आहिनि घर आहिनि उन्हनि सभिनी जी मां ॻोठ जी मां। उम्मुल माना मां सिंधीअ में मां चवंदा आहियूं अरबी में बि उम्मुल चइबो आहे। सिंधी अरबी पाण में मिले। त हिन प्लाट जो वक़ुफ़ करण वारो वो बरकत वारो अल्लाह उन्हें सच्चाई दिल की सच्चाई के ॾिसो। उन्हें पंहिंजे लाइ वक़ुफ़ कयो या पंहिंजे बचड़नि जे लाइ वक़ुफ़ कयो।
अल्लाह की शहीदात लेकिन ये मस्जिद हिदायत जो ज़रियो बनी असल शइ अथव हिदायत बस हिदायत मिली तो माण्हू दुनिया में भी कामयाब आहे आख़िरत में भी कामयाब आहे पाण निमाज़ पढ़ण निमाज़ नबी साईं फरमाए त ला सलात इल्ला बिफातिहतिल किताब फातिहतुल किताब खां सवाइ निमाज़ कामिली करे माना निमाज़ में अलहम्द पढ़ण ज़रूरी आहे फर्ज़ हुजे वाजिब हुजे सुन्नत हुजे नफिल हुजे हर रकात में अलहम्द पढ़ण ज़रूरी आहे ये मत चवंदा आहियो सभई अलहम्द पढ़ो पता नहीं सुभाणे वरी इहा ॻाल्हि कयो इमाम पढ़ंदो आहे न इमाम अलहम्द पढ़ंदो आहे वरी इमाम ऐं मुक़्तदिन खे ख़ामोश थी ॿुधणो आहे वरी ॿी हदीस आहे न क़िराअतुल इमाम क़िराअतुल लहू इमाम जी क़िराअत मुक़्तदिन जी क़िराअत जे लाइ काफ़ी आहे अलहम्द पढ़ंदो इमाम मुक़्तदी ॿुधंदा वलज़ालिम कंदो त वरी आमीन चइबी पर आम को थो चवां त ॾाढी आमीन चइबी आमीन चइबी ईअं जीअं मलाइका चवंदा आहिनि मलाइकनि जी आमीन तव्हां ॿुधी आहे उहा ॿुधी अथव न तव्हां ख़ामोश के आमीन चवंदा आहियो ठीकु आहे त अलहम्द ज़रूरी आहे इन करे तो तव्हांखे ॿुधायां असुल शइ आहे हिदायत अलहम्द पढ़ण ज़रूरी छो आहे इन में पहिरीं अल्लाह ताला जी तारीफ़ आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन अल्लाह जो तारीफ़ जो सब पूरी कायनात जो मालिक है पाले तो सही कायनात अर्रहमानिर रहीम दुनिया आखिरत में रहम करण वाला मालिकि यौमिद्दीन क़यामत वारे ॾींहं जो मालिक ॿियो केरु कोन हूंदो हिसाब वठण वारो हिकिड़ो ई वरी उन खां पोइ माण्हू कंदो आहे इक़रार अल्लाह जे अॻियां तव्हां मुशरिक कोन आहियो आउं मुबैद आहियां छा चवंदो आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन अल्लाह तोखां ई तुंहिंजी इबादत कयां तोखां ई घुरंदो आहियां मदद घुरंदो